वण पोखियो मुझे सोने हबीब फरमायो आ त जे घर में वण हिन इन्नल्लाह युहिब्बुल बैतल खदिब, जे घर में वण हिन उन्हें घर के अल्लाह पसंद कंदो आ। पंजे बनी ते वण पोखींदा कयो, वाटरन जे किनारे वण पोखींदा कयो। ये वण खुशहाली जी निशानी है। सुभान अल्लाह। ये वण सूह हिन, सिंगार हिन। ये वण माल जी कमाई जो ज़रियो भी आहिनि। इन्हनि के विकणी माण्हू गुज़र सफ़र भी करे सघे तो, इन जी टारी भी विकणी सघिजे थी, थुड़ भी विकणी सघिजे तो, माल भी मिलंदो, आसाइश भी मिलंदी। मुझे दिलबर मोहम्मद करीम मदीने वारे साईं फरमायो त वण पोखण भी इबादत आ। सुभान अल्लाह।